नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े गॾाप जे इलाइक़े लासी ॻोठ जे मातमी रूट जी सफ़ाई न थी सघी है। काफ़िले जे गुज़रगाहनि वारे घटनि में गंद किचिरे जा ढेर पियल आहिनि। ॿिए तरफ़ मेवलनि जा मुंहुं खुलियल आहिनि। ॿिन्ही इमाम बारगाह हुसैनिया ऐं अल अब्बास इमाम बारगाह भरिसां सफ़ाई न कराई वई। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सईद चांडियो। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं कराची जे इलाइक़े गॾाप में जेको लासी ॻोठ आहे। अल अब्बास पुछूं था हिननि खां त इमाम बारगाह ते छा सफ़ाई आहे या न आहे। हिन खां पुछूं था त इमाम बारगाह जे जेके आहिनि सरबराह उन्हनि पुछूं था छा चवणु उन्हनि जो। साईं, सफ़ाई बिल्कुलु न आहे। गली जी वॾी हालत ख़राबु आहे जंहिंमें जुलूस नथो अची सघे। पाणी आहे, गटर खुलिया पिया आहिनि, ढकलान आहिनि। असांखे वॾी तकलीफ़ आहे। महिरबानी करे असांजो इहो कमु थी वञे। हिते काउंसलर केरु आहे? काउंसलर आहे नूर ज़मान। उनखे तव्हां चयो आहे? असां चयो बि थासीं ऐं हुनखे बि चयो अथासीं, पठान खे बि चयो अथासीं। पठान जो नालो लाला रहीम खे बि चयो अथसि, SHO बि चयो अथसि, DSP बि चयो अथसि। हिन वक़्तु ताईं का पुछा गुछा न आहे। न को आयो आहे, न को वियो आहे, न का असांखे का ख़बर बि आहे इन जी। महिरबानी करे। जी नाज़रीन, तव्हां ॾिसी सघो था हे जेको आहे लासी ॻोठ जो हे सॼा गटर या ढकण खुलिया पिया आहिनि। हिननि जो मातम जुलूस में अचण वञण तकलीफ़ थी अचे। ऐं हे जेको तव्हां ॾिसो सभु किचिरो आहे। हे जेको आहे इमाम बाग जे साम्हूं हे तव्हां ॾिसो केतिरो किचिरो आहे। न सफ़ाई आहे, कुझु बि न आहे। हिन जो चवणु आहे त असां जेको आहे काउंसलर खे बि चयो आहे, UC चेयरमैन खे बि चयो आहे, पर असांजी सफ़ाई काई बि न आहे। ऐं जेको आहे इंतिज़ाम छा प्रोग्राम आहे साईं, 9, 8, 10 प्रोग्राम आहे जंहिंमें असांजा गटर खुलिया पिया आहिनि। कॾहिं बि हिन में धमाको थी थो सघे, कभी असांजो नुक़सानु थी थो सघे। महिरबानी करे असांखे कमु करे ॾियनि। ऐं सिक्योरिटी छा? सिक्योरिटी असांखे बहितर आहे। सिक्योरिटी जी बहितर, सिक्योरिटी जी काई असांखे तकलीफ़। रेंजर बि आहे, पुलिस बि आहे, लाखे सां आहिनि उन्हनि जा साईं मथां। चलो ठीकु आहे। जी नाज़रीन, तव्हां ॾिसी सघो था हिन जो चवणु आहे त हीअ गटर बि खुलिया पिया आहिनि। असांखे कंहिं वक़्तु बि नुक़सानु अची सघे थो, कंहिं वक़्तु धमाको थी सघे थो। इन जे करे असांखे जेके बि गटर खुलिया पिया आहिनि ढक बंदि करे सफ़ाई करे ॾियनि। छाजे करे कंहिं महिल बि माण्हू हिन गटरनि में जेको आहे बम ब्लास्ट बि करे सघे थो। ऐं हे जेको आहे ख़दशो हिन में थी सघे थो। हिन जो चवणु आहे असांखे वधि में वधि नुक़सान खां बचाए वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।